मुंहिंजो नालो अब्दुल वाहिद पीरज़ादो। मां सोन जो वापारी आहियां। मुंहिंजो दुकानु मोबाइल मार्केट में 2 सोने जा दुकान आहिनि। जंहिंजे मथां जॻहि ठहियलु आहे उते मुंहिंजा सोन जा कारीगर कमु कंदड़ आहिनि। उते हिकिड़ो मता ज़रदारी मोबाइल वारो, मज़ार ज़रदारी पुलिस वारे जो भाउ, उहो पंहिंजी ॾाढ ते मुंहिंजी दुकान जी जॻहि जा ताला टोड़े ऐं उते कब्ज़ो करे वेठो आहे। सोने जो सामान, पेटी वग़ैरह, 118 ग्राम सोन ऐं ॿियो सामान पंहिंजे कब्ज़े में करे वेठो आहे। मां वस वारनि ॾे ऐं शहर जे मोदिन माण्हुनि ॾे वियुसि। उहे सभु हिन ॾे आया, हिन कंहिंजी बि न ॿुधी। उन खां बाद में मां DSP साहिब ॾे, SHO साहिब ॾे वियुसि। हुन चयो त मुंहिंजी माप खुटे थी। वरी उन खां पोइ हिन माप कराई, माप मुंहिंजी पूरी निकिती, अञा मुंहिंजी 25-30 फुट खुटी आहे। उन जे बावजूदि बि हे कब्ज़ो ख़ाली कोन थो करे, मूंखां तावान थो घुरे। जा चए थो त मूंखे भुॻड़नि जी मुठ ते दुकानु मूंखे विकिरो करे ॾे। साईं, मुंहिंजे बचनि जी शइ आहे, मुंहिंजो रोज़गारु आहे। मां पंहिंजे बचनि जी शइ मां हुनखे कीअं विकिरो करे ॾियां अधु मुलिया। मजबूर थी करे असां सभई सराफ़ यूनियन जा मेंबर ऐं सदर असां सुभाणे पुरअमन एहतजाज कंदासीं, जिते कैंप लॻाईंदासीं। सुभाणे रमज़ान पाक जो पहिरियों रोज़ो आहे। रोज़ो बि उते ई रखंदासीं ऐं रोज़ो खोलींदासीं बि उते ई। जे असांखे कब्ज़ो ख़ाली कराए न ॾिनो वियो त असां तराजू बि उते ई पढ़ूं। साईं, मोदिन माण्हुनि खे, शहर जे मोदिन माण्हुनि खे अपील था कयूं, ज़िया साहिब रंजार घरू वज़ीर खे अपील था कयूं त महिरबानी ख़ुदा वास्ते मूं ग़रीब खे कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे त मां पंहिंजो बचड़नि जो रोज़गारु करे सघां। सुभाणे क़ौम परस्त सियासी समाजी अॻुवान खे हथ ॿधी अपील थो कयां त ख़ुदा वास्ते सुभाणे शाही बाज़ार में कैंप लॻाईंदासीं एहतिजाजी। उते अची करे मुंहिंजो ग़रीब जो साथ ॾियनि ऐं मूंखे ख़ुदा वास्ते जेको आहे कब्ज़ो ख़ाली कराए ॾियनि।